केडो सस्तो सौदो हिकड़ो मुनाफिक उन टाइम ते गुजरे पयो केर गाला गालायो केर मुनाफिक कंखे चेबो आ जेको ज़ाहिरी मुसलमान हुजे कलमो पढ़े जे करबला जे मैदान में यजीदी मुनाफिक हुया कलमो पढ़े लेकिन अंतर में बियाई हुजे उनके चेबो आहे मुनाफिक काफर उनके चेबो आ जेको कलमो न पढ़े मुसलमान उनके चेबो आ जेको जुबान ऐं दिल सां कलमो पढ़े मुनाफिक उनके जेको जुबान सां पढ़े दिल सां न पढ़े मुनाफिक हुयो पर इहा खबर हुयसि त आहियां मुनाफिक जरूर पर मदीने जो साईं जेको फरमाईंदो आ उहो कुन फयकून हूंदो आ उन जे कन ते आवाज पियो त मदीने जे साईं फरमाए छडियो त जेको शख्स बाद नमाज मगरिब इशा जे अज़ान खां पहिरियां अल्लाह जे दरबार में रोई सच्ची दिल सां पांजे गुनाहन जी तौबा करण जे नियत सां रुगी बरकतूं नफिल पढ़ंदो मुझो अल्लाह उन जा अगियां गुनाह माफ करे छडींदो उन मुनाफिक बुधो दिल में पक्को पह कई सजी जिंदगी मुनाफिकत कई थम महबूब जो फरमान सच्चा अज रात सिजल थे जे नमाज खां पो रोई नफिल पढ़ी अल्लाह खां अगियो दफ्तर त साफ कराया हा मुझा दोस्त हे दिल में इरादो करे रहियो आ दिल जो मालिक ॾिसी रहियो आ बुद्धि रहियो आ याद रख जा जीअं सिजल थे जी नमाज खां बाद हे नफिल पढ़ण जो इरादो तो करे मिर्गी पइजी वई सोमहणीअ जे आवाज ताईं तड़पंदो रहियो नफिल जो टाइम नसीब न थियो ॿी रात इरादो कई सजी जिंदगी इरादा कंदो रहियो मगर अल्लाह जे ज़ात उनके उहो नफिल नसीब न कयो छो न कयो जो मुझे महबूब मुस्तफा जी पर पुठ गिला कंदो हुयो छा कंदो हो महबूब जी गिला कंदो हुयो मकसद गाल जो कहड़ो आ तौबह जो दरड़ो रब खोले छडियो आ पर तौबह जी तौफीक जंहिंखे चाहींदो आ उनखे ॾींदो आ सोच जा मता दिल चवई त बे पहिरी जी नमाज भला को नथो पढ़ा शाम पढ़ंदुस न न अगर दिल में यो ख्याल अचई त यकदम दिल में ख्याल कजा त जिंदगी ते भरवसो नाहे मता मुजो रब अन्या राजी को न थियो आ जे करे पांजे घर में अचण नथो दे झट में तौबा करे जोर ये हलियो वञ जा अल्लाह जे घर में छो त जडे तू रब जे घर में पहुते त मुझो अल्लाह चौंदे मुझे अंगण ते आयो आ लिखो खत्म जेको अंगण ते हली इंदो आ जवाब दे जेको अंगण ते हली इंदो आ लतीफ सरकार छा तो चवे थो पाए पांदु गिचीअ में अंगण जे भी अचन अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढक जन तोड़े लख हुजन तबे माफियूं डिजन में धिरा अल्लाह जे महबूब जो आशिक थो चवे त तुझे अंगण ते जेको हली अचे भले 100 ॾोह खणी अचे माफ़ कर केर थो चवे चो अल्लाह जो वली छा चवंदो आ चो जेको रसूलुल्लाह फरमाईंदो आ रसूलुल्लाह छा चवंदो आ चो जेको मुंहिंजो रब करीम फरमाईंदो आ पो जॾहिं तोखे ऐं मूंखे अल्लाह जो वली दर्स थो ॾे त तुंहिंजे अंगण ते जेको अचे उनखे मुआफ़ करे छॾे पो जेकॾहिं तूं ऐं असां मस्जिद कंहिंजो अंगण आहे जवाब ॾे
गाला गाला कंहिंजो घर आ अल्लाह जो ओ जेकॾहिं तूं ऐं असां अल्लाह जे घर में हली करे ऐं गिचीअ में गारो पाए ऐं कंध निवाए चवंदासीं मौला ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं मौला बेशक गुनहगार हां जानी हां शराबी हां चोर हां धाड़ेल हां ॾाढो हां ज़ुल्म कया थम चेहड़ो हां तहड़ो पर मौला आहियां तुंहिंजो अॼु तुंहिंजे दर ते आयो हां पंहिंजे महबूब जे सदके